नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान मेडिकल कमीशन जो हिकु ॿियो कारनामो साम्हूं अची वियो। सिंध जे मेडिकल शागिर्दनि सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो बंदि न थी सघियो। ठठे जी मौज़ूद शख़्सियत डॉक्टर अली नवाज़ कुरैशी जी न्याणी सबा नूर जे रोल नंबर ते पंजाब जी शागिर्दियाणी फातिमा मंज़ूर खे पास ॼाणायो वियो आहे। हिन सिलसिले में मुतासिर शागिर्दियाणी जे वालिद डॉक्टर अली अनवर कुरैशी संदुस क्लिनिक ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PMC मुंहिंजी न्याणी जो रोल नंबर ते पंजाब जी शागिर्दियाणी खे पास करे असां सां फ्रॉड कयो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। यही पाकिस्तान मेडिकल कमीशन वारनि खे एहतियात करूं था त असांजो जेको आहे मुंहिंजी न्याणी सां जेको इंसाफ़ कयो वञे। ठीकु आहे, उनजो नालो सबा नूर आहे ऐं आउं फादर आहियां डॉक्टर अली अनवर कुरैशी ऐं हिनजो रोल नंबर 29/05514 ऐं जॾहिं खां रिज़ल्ट जेको डिक्लेयर थियो आहे ॾिनो आहे, फस्ट में डिक्लेयर कयो आहे ऐं पोइ उन्हनि डिलेट करे छॾियो आहे। ऐं अॼु खां वठी सुबुह मंझंदि राति मुंहिंजी न्याणी जेको आहे रोई त जेको आहे त पंहिंजो वेट किरी वियो आहे उनजो। आउं पाण पीउ फादर आहियां डॉक्टर अली अनवर कुरैशी, आउं पाण उनखे ॾिसी नथो सघां त उहो चए पई बाबा हाणे मुंहिंजो छा थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।